नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में पंजाब जे शहर मुल्तान खां आयल रवासियुनि जी स्पेशल मुल्तानी कुल्फ़ी खिपरो जे शहरनि जे खाधे जो मर्कज़ है। खिपरो जा शहरी गर्मी जे मौसम में स्पेशल मुल्तानी कुल्फ़ी खाए इंजॉय करे रहिया आहिनि। स्पेशल मुल्तानी कुल्फ़ी जंहिंमें बादाम, कचो माओ, ॾूंगियूं पवनि थियूं, इहा कुल्फ़ी खाइण में ॾाढी बहितरीन आहे। इन कुल्फ़ी खे खिपरो जा शहरी ॾाढे शौक़ सां खाईंदा आहिनि ऐं पंहिंजे प्यारनि समेत घर वारनि जे लाइ तोहफ़े तौर पे खणी वेंदा आहिनि। इन मौके ते खिपरो जे शहरनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवण आहे त खोया, दूध, खोया, क्रीम, चीनी। जी सर, खाते हैं। गर्मी के मौसम में सही चलती है। बाकी शुक्र अल्हम्दुलिल्लाह काम सही है। ऐसी कुल्फ़ी खाते हैं और क्या बस। इतने कुल्फ़ी खाधी है। कुल्फ़ी के की ॾिसो, कुल्फ़ी की है भली है वाह, थदी है सुठी। बस ये थदी शइ इस्तेमाल करण तो अच्छी चीज़ है। मावा और क्रीम डालते हैं। खिपरो के लोग इसको अच्छी तरह मानते हैं, खाते हैं। ये थदी शइ है, खाने में फ़ायदे वारी है। नुक़सान कोन्हे, हर शइ सही है। गर्मी जे मौसम में थधियुनि शयुनि जे वध खां वधि इस्तेमाल कजे, जंहिंसां इंसान गर्मी खां बची सघे थो। कैमरा टीम सां गॾु हरेश, KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।